दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ज़िले दादू जे इलेक्शन साल 2024 खां 2025 जी चूंडायल उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी जी शानदार तक़रीब जुडिशियल कॉम्प्लेक्स दादू में थी गुज़री। तक़रीब जा मेहमान ख़ास जस्टिस महमूद ए ख़ान, जस्टिस मोहम्मद हसन अकबर, जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी, रजिस्ट्रार हाई कोर्ट हैदराबाद सईद साबित अली शाह, सेशन जज दादू मोहम्मद यूसुफ कादरी ऐं दादू कोर्ट जा एडिशनल सेशन जज, सीनियर सिविल जज ऐं सिविल जज ॿिया सीनियर वकील मुख़्तलिफ़ बार जा उहिदेदार मेहमान ख़ास हुआ। आयल जजिस खे ज़िले पुलिस पारां गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो। आयल जजिस पार्क में ॿूटा पोखे शजरकारी मुहिम जो पिणु आगाज़ कयो। तक़रीब जे एडवोकेट काज़ी वसीम पीरज़ादो तिलावत क़ुरान पाक शुरूआती कई। सभिनी आयल महिमाननि खे दादू बार जे सदर सीनियर एडवोकेट अब्दुल ख़ालिक बुघियो आजियाणो ॾिनो। सभिनी मोज़िज़ महिमाननि खे डिस्ट्रिक्ट बार दादू जे वकीलनि पारां सिंध जी सूखड़ी सिंधी टोपी अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया। दादू बार जे मालियाती सेक्रेटरी सैयदना सुंबुल काज़मी पारां हाई कोर्ट जे मोज़िज़ जजनि समेत सेशन जज दादू खे शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह जे रिसाले जो तोहफ़ो पेश कयो वियो। साल 2024 खां 2025 जे इलेक्शन में कामयाबी माणींदड़नि में सदर अब्दुल ख़ालिक बुघियो, सीनियर नायब सदर मुफ़ीद अहमद नारे जो, जनरल सेक्रेटरी अली बख्श लुंड, ज्वाइंट सेक्रेटरी नूर नबी जमाली, ख़जानची सैयदा सुंबुल काज़मी, लाइब्रेरी सेक्रेटरी सदाम जमाली, ऑडिटर ग़ुलाम मुर्तज़ा सूरो ऐं MMC मेंबरनि ज़ुल्फ़िकार खोखर, मोहम्मद शरीफ एवाण, पांधी ख़ान सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, रमेश कुमार, अरसलान शाहानी, मुमताज़ पंवर वारनि खे जस्टिस महमूद ए ख़ान हलफ़ खणायो। तक़रीब जे इख़्तिताम ते कही आयल जजिस ऐं तक़रीब में शरीक थींदड़ दादू जोहिब मेहर केन शाह जे वकील ऐं मौजूदु स्टाफ खे डिनर पिणु करायो वियो।